वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। हाणे तुझे हिन फन जो आख़िरी इम्तिहान रहे थो। उहो कहिड़ो बाबा साईं? रहे सां पंहिंजूं अखियूं बंदि करे ऐं तोखे साॻी जॻह ते निशानो हणणो आहे। वेरी इंटरेस्टिंग, मां ट्राई कई थी ॾिसां बाबा। ही सुबह सां तव्हां पीउ धीअ कहिड़ो रिचक पैदा कयो आहे। मूं नाश्तो तयारु करे छॾियो आहे। हाँ, ज़रली अञा कोन आयो आहे। चांडो की थी ज़रली खां पुछा कर त हुन देरि छो कई आहे। शाह मुराद, तो असांखे हथियार हलाइण सेखारे लॻे थो हिकिड़े ॾींहुं सरहद ते वठी वेंदे। शराफ़त जी हद खां वधंदड़ हर ॻाल्हि ते जहिड़ो जाइज़ हूंदो आहे ऐं पंहिंजो बचा इंसान तॾहिं करे सघंदो आहे जॾहिं वेड़ जी फन खां वाक़ुफ़ु हूंदो आहे। शाह मुराद, मां तव्हांजी ॻाल्हि सां इत्तेफ़ाक़ थी कयां। औरत खे मानी टिकीअ सां गॾोगॾु हालातुनि जो मुक़ाबिलो करण बि अचणु घुरिजे। ज़रली ॻोठ पहुची वियो आहे, बस 2 मिंटनि में अचे थो। तूं नाश्तो लॻाए वठ जेसीं मां मुंहं खे छंडो हणी अचां। मां त चवां थी त मूमल जो ई साले जो जोड़ सुठो आहे। चिबड़ फ़क़ीर इस्तिलाह चई त इनकार न कजांइ। तोखे कंहिं चयो त हू संगल अचणा आहिनि? अहिड़ा सिधीअ तरह मूं चिबड़ फ़क़ीर वारनि जे घर ॾे न्यापो कयो ऐं इन फापुल खे चयो इहा कमु ठाहे ॾींदी। फापो त अॻु में घर फिचण वारा कम कंदी, इन घर ठाहिण वारा कम कॾहिं खां शुरू कया? कॾहिं कॾहिं बुरे मां बि भलाई मिली वेंदी आहे। शहज़ादी, साले मल्हार जो जिगरी दोस्त रहियो। अता मूमल जो रिश्तो वठण खां इनकार करे। धड़ी बचकर तूं ये अजाया बहम गुमान छॾ, अलाह साईं भराई कंदो। इहो हीअ मूमल कान थी नज़र अचे, किथां वई आहे? हमेशह वांगुरु मल्हार जी क़बर ते वई आहे। मूं जॾहिं खां साले जे रिश्ते जी ॻाल्हि कई आहे परेशानी मुंधल आहे। पर तूं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा धणी बचकर, असां हुनखे सॼी उमिरि घर में त कोन विहारींदासीं न। तूं सही थी चईं शहज़ादी, जान जमाल थी आहे, उनखे पंहिंजे घर भेड़ो त ज़रूरु कंदासीं। मरदो, जरूर मरदो, यो एसपी मरदो। छाकाणि तो न खान बहादुर जे मोबी पुट में हथ विधो आहे। खान बहादुर हुनखे अहिड़ो सोगो कंदो जो यादि कंदो। हाकिम साईं, इहो कानून जो माण्हू आहे ऐं खान बहादुर कानून हथ में न खणंदो। वीरल, तोखे ख़बर ई न आहे, खान बहादुर खुद कानून आहे। ये वज़ीर, ये मशीर, खान बहादुर जादो कुछ भी कोन्हनि के। जो खसीस एसपी खान बहादुर छा कंदो? हिकिड़ी सट बि सही कोन सघंदो खान बहादुर जी। जेकॾहिं खान बहादुर एसपी खे रस्ते तां हटाए छॾे त? बिल्कुलु हटणो पवंदुसि, न त मुफ़्त में मार्च वेंदो। ऐं मां एसपी खां पंहिंजा सभु पलांद ॻाए वॼाए वठंदुसि। पर पहिरियां सब्र था कयूं, ॾिसूं था त खान बहादुर पंहिंजे पुट जो पलांद एसपी खां वठे कीअं थो। असांजे लाइ छा हुकुम आहे सरदार? फ़िलहालु असांखे सब्र खां कमु वठिणो आहे। उहे जेको कबो उहो चिपचिपात में कबो, चिपचिपात में। मल्हार, तूं त हिते मिट्टी जी चादर ओड़े सुतो पियो आहीं ऐं तोखे ख़बर बि न आहे त मूं केॾी अज़ियत भोगी आहे। तोखे ख़बर आहे, मुंहिंजे लाइ ज़िंदगी जो हिकु पल 1 साल बराबरि थी वियो आहे। ऐं जेकॾहिं ख़ुदकुशी हराम न हुजे हा त मां पंहिंजे पाण खे खॾो को मारे चुकी हुजां। मूमल, ईअं न रो तूं।
ते तू रोंदी तो मां तो सां गॾु रोंदमि। अम्मा तूं तूं हिते छाजे लाइ आयो हुई? मल तो अकेली के कब्रिस्तान ईंदे ॾिठमि न त जीअ खे जुबो अची वियो। सोचमि त हेड़े ॾींहं तते जो तोखे जिन भूत न को काबू करे। भानू सां ॾिस न कहिड़ो होशियारु थियो, पुराणी कबर जे रुगो बरसा किरास थी सफ़ा लो थी वई। ख़बर अथमि त बानो वीचारी खे आसेब जे चक्कर काबू करे वरितो आहे। मुमल अम्मा चवंदी आहे जेको ॿिपेरे जो वक़्तु हूंदो आहे न कब्रिस्तान में इहो गरो हूंदो आहे, तूं वरी हिन महिल आई आहीं। मां हिते अकेली किथे हूंदी आहियां चरिया, मूंसां गॾु त मुंहिंजो ही जानी जो हूंदो आहे। वाह रे वाह, वाह रे वाह। अम्मा तुंहिंजो रिश्तो खणी वई आहे साले वारनि जे घर, तूं वरी हिते मल्हार खे जानी जानी पई थी चई। इन जो मतिलब त अम्मा कहिड़ी बि तरह मूं मां जान छॾाइण जे चक्कर में आहे। मल्हार ॾिस, मां तोखां पोइ एॾी चरी थी वई आहियां जो मुंहिंजा माउ पीउ बि मूंखां जान छॾाइण जे चक्कर में आहिनि। माई शहज़ादी साफ़ लफ़्ज़नि में त ॻाल्हि कान कई, पर हू तव्हां सां ॻंढिजणु चाहे थी, इहा मूंखे पक आहे। अच्छा तोखे पक्का? बाबा सालिया, बाबा ॻाल्हि इहा आहे त मूं महिल तुंहिंजे मर्याद दोस्त जी आहे मंग। बाबा जेकॾहिं तूं राज़ी हुजी ऐं तूं हुन वीचारे खे सहारो ॾीं त मां अॻिते ॻाल्हि खे वधाइण जी कोशिशि कयां, न त बाबा ते ढकी भली आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, इहो कमु नेकीअ जो आहे बाबा, नेकीअ जो। साले त चिभड़ वीचारो सही त चए थो, जेकॾहिं हिन ॾुखोल ऐं ग़रीब बेसहारा छोकिरी जो सहारो थी पवंदे न, सवाब जो कमु अथई। अबा जेकॾहिं न थी न, पोइ बसि मजबूरी त आहे न, पोइ मजबूर थी मूं वारो गामण वेठो आहे, पोइ बसि चवंदुसि उहो बचड़ो मुंहिंजो कुर्बानी खणी ॾींदो। मल्हार मासी सच पुछी न त मल्हार जे नंग में इज़त में नज़र विझणु मूंखे बड़ी कुझु मुनासिब नथो लॻे। यार कहिड़ियूं वेठो तो बेवकूफ़ीअ जूं ॻाल्हियूं करे, कुझु अकुल खां कमु वठो, अकुल खां कमु वठो। जॾहिं हू वीचारो हिन दुनिया में रहियो ई कोन्हे त छा मूं भले सॼी ज़िंदगी हुनजे पोयां सॼी ज़िंदगी पंहिंजी हयाती ॻारे छॾी थी छा? चरियो थियो ई अलाए छा? उहे बि सही सिधी ॻाल्हि आहे। हाणे छोकिरी खे माइट कपे करे खाईंदा त कोन न, हिते न सही किथे ॿिए हंधुनि खे परणाईंदा त सही, विहारण जी त न्याणी कोन्हे न। मासी सच पुछी त मां पाण दी बानू जे रिश्ते लाइ फिक्रमंद आहियां। पहिरियों उन जे बारे में कुझु सोचां, पोइ बाद जे बारे में सोचबो। अवल मूंखे अदी बानू जे बारे लाहिण ॾियो। बाबा बाबा बानूअ जो तूं को बि फ़िक्र न कर, इहो मुंहिंजो पंहिंजो मसइलो। बानूअ सां गॾु मां तुंहिंजो बार बि लाहे छॾींदुसि। अलाह अलाह ख़ैर सलाह बसि न। पर बाबा को मुनासिब संग तो सोचे न, पर हाणे ईअं अहिड़े गेरे नथू फेरे जे पोयां त मां पंहिंजी भेण खे कोन लॻाए छॾींदुसि। निंधण जी त न आहे। अरे अब्बा, तई वरी हाणे बानो जी ॻाल्हि कढी वेठो। हाणे बानो जो मसइलो तव्हांजो आहे, उहो तव्हां पाण में तय करे वठिजो। अब मूंखे हाणे तकड़ में ॿुधायो त मां शहज़ादी खे कहिड़ो जवाबु ॾियां, छा चवांसि वञी? भाई पापा तूं मुंहिंजो हिकिड़ो कमु कर। कमु इहो आहे त धणी बख़्श ख़ान खे वञी मुंहिंजो नियापो ॾे त ॾींहं ॿिनि में असीं मूमल जे मथां लटो विझण ईंदासीं। मूमल असांजी अमानत आहे। बाक़ी जेकॾहिं हिन यार साले खां टीफूं कई ऐं को नख़रो कई त पछाड़ीअ मां मूमल जो संग इन बेज़बाने गूंगे खे ॾियारे छॾींदुसि। मूमल खे किथे ॿिए हंधि वञणु कोन ॾींदुसि।
कटिजो न बानू तोखे मूं मां नुक़सान जो को अंदेशो न आहे पर तू केरु आहीं ऐं तोखे मुंहिंजे नाले जी कीअं ख़बर आहे? मां नौरोज़ जो दोस्त आहे। न नौरोज़ नौरोज़ जो दोस्त? हाँ नौरोज़ तोसां मुंहिंजो कॾहिं न कॾहिं ज़िक्र कयो हूंदो, थोरो यादि करण जी कोशिशि कर। मां गुलज़ार आहियां। गुलज़ार 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 तू आहीं? धोखेबाज, मक्कार, कातिल। तू पंहिंजे दोस्त नौरोज़ के मारे छॾियो। छो मारियो मुंहिंजे नौरोज़ के? हाँ ॿुधाए, दगाबाज दोस्त। बानू तू मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, इहो सभु कूड़ आहे। मां नौरोज़ जो कातिल न आहियां। मां चवां थी तूं हितां हलियो वञ, मूंखे तुंहिंजी का बि ॻाल्हि नाहे ॿुधणी। ज़ालिम इंसान, तूं हिकु मासूम इंसान खे कहिड़े ॾोह जी सज़ा ॾिनी हुई। हुन त तोखे हमेशा पंहिंजी जान खां बि वधीक अज़ीज़ रखियो। हू रब तोखे कॾहिं बि माफ़ कोन कंदो। तू मूंखे पंहिंजी सफ़ाई में ॻाल्हाइण जो कुझु मौक़ो त ॾे न। मूंखे कुझु बि नाहे ॿुधणो। तूं हितां हलियो वञ, न त मां दाहूं करे सॼो ॻोठ गॾु कंदसि। ऐं हा, वरी कॾहिं हेॾां जो रुख न कजां। हली था वञ। अब तू ॻाल्हि खे आख़िर सम्झी छो नथो? इहो सारंगड़ो अधी जे जुती जे बराबर बि नाहे। जोड़ वरी कहिड़ो? बाबा साईं सारंग असांजो पंहिंजो आहे मामा। ॿुधो कोन अथई त रत दांगीअ ते बि वरी पवंदो आहे, दांगीअ ते। वॾी ॻाल्हि त इहा आहे त हू तव्हांजे मरूम मासीअ जी निशानी आहे बाबा, निशानी आहे। ऐं बाबा जेकॾहिं मासी जो पुटु आहे त छा कयूंसि? मथे ते विहारियूंसि या गंढ ॿधी ॻीचीअ में विझूंसि? यार मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, पर तुंहिंजो पंहिंजे मासा त सारंग सां कहिड़ो हसद आहे, नफ़रत छो आहे? हुनखां छो थो सड़ी बाबा? बसि आहे भाउ, तुंहिंजी महिरबानी जे करे। ऐं भली इहे ॿाहूं थो ॿधाए त महिरबानी करे मुंहिंजी भेण जो नालो इन सां न ॻंढींदो कर। अब ॿी ॻाल्हि त अथई बानू, इन विहांव में राज़ी नाहे। सालिया तूं किथे इन हिसाबी चक्कर जी ॻाल्हि त नथो करीं? छाजो हिसाबी चक्कर आहे भाउ? तूं त हुए कोनी कोट में बंदि। पोयां असां ते छा छा गुज़रियूं इहा तोखे कहिड़ी ख़बर? असां खां पुछ भाउ। मां आदि भानु जे दुख सुख, हुनजे पसंदि नापसंदि, हुनजी ख़ुशी, हर ॻाल्हि जी ख़बर रखंदा आहियूं। हर ॻाल्हि जी। तोखे इहा ख़बर ई न आहे। पोइ सारंग खे कीअं क़बूल कंदी? असांखे त उन घड़ीअ जो इंतज़ारु आहे। इंतज़ार? कंहिंजो इंतज़ार? भलायो तूं सभु कुझु ॼाणंदे बि अंदर में छो लिकाए वेठो आहीं? त छा कयां अबा? छा कयां? कूड़ी गैरत जे नाले ते पंहिंजी भेण जो कंधु कपिया या हुनजो कंधु कपे सॼे ॻोठ जे अॻियां इहो ज़ाहिर कयां त मां अहिड़ो गैरती आहियां? न अबा, न, इहा गैरत न आहे। ॾाढा मुड़सी आहे, जहालत आहे इहा। पंहिंजे भेण जी ख़ुशीअ जो, दुख सुख जो ख़्यालु रखणु मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजो ज़िम्मो आहे। मूंखे ई ख़बर हुजणु घुरिजे त मुंहिंजी भेण आख़िर चाहे छा थी, हुनजी ख़ुशी छा में आहे ऐं हू छा में ख़ुशि रहंदी। असांखे ई सोचणो आहे। भला मूंखे हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾे। बानू खे कंहिंजो इंतज़ारु आहे? किथे ईअं न थी जो हुनखे अंदर जो ख़्वाबु अंदरों खाई वञे, जंहिंखे असीं हिन जिनाज़ बिनाज़ जो असरु पिया चऊं। किथे कंहिंजे हिजर जो आसिब त कोन्हे?
उन हिजर मुझे साहिबजादी धी जो निंडू फिटाए छॾियूं आहिनि। बाबा दी बानू खे जंहिंजो इंतज़ारु आहे न, उहो मरी चुको आहे। छा मतिलब? भला मूंखे इहा ॻाल्हि त ॿुधाए, को मरी वियल जो इंतज़ारु कबो आहे छा? या बानू खे इहा ख़बर न आहे त जंहिंजो वाटूं पई निहारे उहो हिन दुनिया में रहे कोन्हे? ख़बर अथसि बाबा, सॼी ॻाल्हि जी सुध अथसि, पर अलाह साईं मुंहिंजी भेण खे हौसले वारो ठाहियो आहे। पर जेके हिन जूं सफ़ा पकियूं सहेलियूं ऐं वेझियूं आहिनि न, हिन किसे जी ख़बर उन्हनि खे बि न आहे। एतिरी सब्र वारी आहे मुंहिंजी भेण, सभु पंहिंजे सीने में अंदरि सांडियो वेठी आहे। तो पंहिंजी तयारी त होॾे तां हलंदी ई कोन। तो ऑफिस न वियो आई ज़रूरी? मूं अॼु हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे, सॼो ॾींहुं तोसां गॾु गुज़ारणो। इन्हनि डायलॉग्स में को फ़ाइदो न आहे जनाब। मूंखे ख़बर आहे इजो तुंहिंजे फ़ोन ते हीअ एमरजेंसी कॉल ईंदी ऐं तूं फ़ौरन हितां निकिरण जी कंदे। मूंखे ख़बर आहे त पुलिस जी जॉब केॾी टफ हूंदी आहे। हा, इहा ॻाल्हि त आहे, पर इहो बि त ॾिस, हेतिरी देरि खां पाण ॿई गॾु आहियूं। तूं मुंहिंजी मोबाइल जी रिंगटोन ॿुधी आहे? न त किथे तूं पंहिंजो फ़ोन साइलेंट मोड ते त न रखी छॾियो आहे? साइलेंट न, फ्लाइट मोड ते। ना रहेगा पास ना बजेगी बांसुरी। इहो त तूं ॾाढो सुठो करे छॾियो। कॾहिं कॾहिं मूंखे महसूसु थींदो आहे त तुंहिंजो ही फ़ोन शादी खां पोइ मुंहिंजी पहाड़ जो किरदारु अदा कंदो। ॾाढी का ज़ोरावर आहीं। हाय, कहिड़ो बदबख़्त तुंहिंजे मथां पहाड़ आणण जी सोचींदो। इहो अलाए छो हूंदो आहे, सोढ़ियुनि छोकिरियुनि जे नसीब में दुख लिखियल हूंदा आहिनि। ख़ूबसूरत छोकिरियुनि जी भेट में आम रवाजी छोकिरियूं अयाशी वारी ज़िंदगी गुज़ारींदियूं आहिनि। पर तूं फ़िक्र न कर, मां कॾहिं बि तुंहिंजी अखियुनि में लुड़का अचणु कोन ॾींदुसि। लुड़क टहक त लिखे जो लेख हूंदा आहिनि सर, ऐं इंसान खे लिखियो हर हाल में लोड़णो पवंदो आहे। तूं अॼु ॿुधाए अहिड़ियूं ॻाल्हियूं छो करे रही आहीं? चिल कर यार, अॼु पाण ॿई गॾु आहियूं, सुभाणे अलाए छा। दिलि चवे थी त किथे ॿाहिरि मानी खाइण हलूं, पर ॻोठ जो माहौल अहिड़ो आहे त शादी खां अॻु असांजो ॿाहिरि निकिरणु सही न आहे। दरअसल मूं वही पूरो ॾींहुं तोसां गॾु गुज़ारण जो फ़ैसिलो कयो आहे। तव्हां मूंखे चयो हुयो त कराची खां वापसी ते तव्हां मूं वटि ईंदा ऐं राति जी मानी गॾिजी खाईंदासीं, पर तव्हां त वरी सिधो ई ॻोठ हलिया वियो। हा, ॻोठ में को ओचितो मसइलो थी पियो, इन करे मूंखे डायरेक्ट ॻोठ वञिणो पियो। बहरहाल पाण ॾींहं ॿिनि में मिलूं था। एसपी जो को बंदोबस्तु थियो? हा, बंदोबस्तु थी वियो आहे, बस रुगो ख़ुशख़बरी मिलण जो इंतज़ारु आहे। शहरोज़ खान जो छा थियो? हा, वकील जी फ़ोन जो इंतज़ारु आहे। मूं वकील खे चई छॾियो आहे, अॼु हेरिंग बि अथसि। वकील खे चयो अथमि त जेकॾहिं 25-30 लख रुपया ख़र्च आयो त आउं ज़रूरु कंदुसि। इन एसपीअ जे करे ज़ात सरदार जी बेइज़ती थी आहे। ये अकेलो तव्हांजो मसइलो कोन्हे को खान बहादुर। आउं न जेको एसपीअ जो अंजाम सोचियो वेठो आहियां, हुन जी ख़बर पवण ते शैतान जो बि रोह कंबी वेंदो। ऐं शामराद खान ऐं उनजी छोरी जे अंजाम जो छा सोचियो अथव? हिन महीने जे ई अंदरि तव्हां शहरोज़ ख़ान सां हुनजे निकाह जी ख़ुशख़बरी ॿुधो। ग्रेट। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मूंखे शम्स सां हिसाब चुक्तो करणो आहे। उन सिलसिले में तव्हां मुंहिंजी कहिड़ी मदद करे सघो था? शम्स वॾो रहज़न माण्हू आहियां खान बहादुर। तव्हां फिर एसपी सां निबिरी वठो, बाक़ी मामले खे ॾिसी वठंदासीं। ठीकु आहे। शामिर, शामिर, जी जान जी।
शमीर मां तोखे कीअं लॻंदी आहियां? तव्हां इलाही 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 सिधी आहियो पर हिकिड़ी ॻाल्हि आहे उहा सुठी न आहे तव्हांजी। कहिड़ी ॻाल्हि जे करे? तव्हां न मूंसां न रांदि न आहियो खेॾंदा। मां हिते हवेली में अकेलो आहियां, बोर थो थियां। अच्छा त इहा ॻाल्हि आहे त पोइ अॼु मां तोखे ॿाहिरि वठी हलंदसि घुमाइण जे लाइ। बल्कि तूं ईअं छो नथो करे, तूं साबिर सां गॾु ॿाहिरि उताक ते हलियो वञ। उते बि मां बोर थींदुसि। त पोइ ईअं कर त तूं ज़मीन ते हलियो वञ ऐं अॻे पोइ बि त शमीर ज़मीनूं तोखे ई संभालणियूं आहिनि न। हा ये सही आहे। मां ॿनी ते वेंदुसि। तव्हां मूंसां गॾु हलंदो न? ओ चरिया छोकिरा, सरदारनि जी ज़ालुनि खे ॿाहिरि दर खां इजाज़त न आहे हूंदी। पोइ उते कराची में तव्हां ईअं वार खोले हिते ईअं घुमंदा आहियो हुते पोइ? शमीर हितां जे सरदारनि खे उते सुञाणे केरु थो जो उते हू पर्दो कनि? हितां जे सरदार ऐं भोतारनि जो जेको गुरू ऐं कावड़ हूंदी आहे न, उहो त सिर्फ़ु हिते जी माण्हुनि जे लाइ हूंदी आहे। तव्हां लाइ छा पिया चओ? मूंखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि। तूं उन ॻाल्हि खां बेफ़िक्र थी, मां आस्ते आस्ते तोखे पाण ई सभु कुझु सम्झाए छॾींदसि। कीअं हलणो आहे, कीअं घुमणो आहे ऐं कीअं खाइबो पीबो आहे, इहो सभु कुझु तोखे मां पाण ई सेखारींदसि। आहा तते दी हमें काॾे निकिती आई रन। तोखे त घर में वेहण ई कोन थो अचे। ॻाल्हि त ॿुध, मुंहिंजी मर्ज़ी आहे केॾा बि घुमां फिरां, तुंहिंजो छा? ऐं तूं जो घिटियूं मापींदो थो वती, मूं तोखे कुझु चयो आहे? मुंहिंजी मर्ज़ी आहे। पर मां पुछां थो आख़िर तूं वञे काॾे थी? आउं त दी शहज़ादी जे कम सां वई हुअसि, उनखे ख़ुशख़बरी ॿुधाइण पई वञा। ख़ुशख़बरी आहे अड़ी हुननि जो घर उजड़ियो पियो आहे। छोकिरी मौत ऐं ज़िंदगी जे ॿिवाटे ते बीठी आहे। हाणे तूं वञी कहिड़ी उन्हनि खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदीअ? ईअं न थिए मतां कंहिंजी दिलि रंज करे मथो चिथींदो माए। ऐं ॻाल्हि त ॿुध, जे छोकिरी लाइ तूं चई थो न ज़िंदगी मौत जे ॿिवाटे ते आहे, हा उन छोकिरी जे लाइ संग जी ॻाल्हि करण पई वञा। भला इहो कंहिंसां? छोकिरी मनी थी सही। ऐं दी शहज़ादी ते धणी बश्क मूं ते बार रखियो त छोकिरे लाइ को संग ॻोल्ह। सो आउं वई हुअसि इहे छोकिर सालियूं आहे न उन जी ॻाल्हि करण। सो चिबड़ फ़क़ीर वारा मञी विया आहिनि ख़ैर सां। हा इहो त बराबरि तो वॾी नेकीअ जो कमु कयो आहे। पर ख़ुदा करे त इहा मूं महिल छोकिरी मञे, नखरा न करे। ऐं हाणे आउं पंजे मूं सम्झाईंदीसांसि, हरू भरू नखरो करे माइटनि ते बार न थिए। आख़िर धी धण खे माइटनि जो घर छॾणो त हूंदो आहे न। सो ख़ैर सां पाइणजी वञे त सुठी ॻाल्हि आहे। बिस्मिल्लाह। तोखे ख़ान बहादुर जो ताक़ ते न वञणु घुरिजे असर अली। मूं सोचियो त बिना इतला जे जेकॾहिं बहादुर ख़ान जे साम्हूं ईंदुसि त हुन जे रवैये ऐं चहिरे जे तासुरात मां ख़बर पवंदी त हुन जे अंदर में छा आहे। दुश्मन खे कॾहिं बि अंडर एस्टिमेट न करणु घुरिजे, एहतियात लाज़मी आहे। ख़बर अथई मूं ज़िंदगी मां छा सिखियो आहे? मूं ज़िंदगी में ॾिठो आहे जेको रिस्क खणंदो उहो ई कामयाबी माणे सघंदो, बाक़ी जेको टिॾंदो सो कॾहिं बि अॻिते कोन वधी सघंदो। बाबा साईं खे ख़बर पई त बिस्चा कावड़जी पवंदो। चाचा शाह मुराद खे मां ईंदे ई ॿुधाए छॾियो त मां ख़ान बहादुर जी उताक तां थींदो पियो अचां। पोइ छा? चेहरे ते नागवारी जा तासुरात ॾिनाई, सबबु पुछाई, मूं चने वज़ाहत ॾिनी त मुतमइन थी वियो। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।